ठेकेदार रईस दोदे खान का हवाल वठूं या वठी चरिया तुम हवाल। वैसा पद त ख़ैर में पियो आहे न। हाँ हाँ खैर आहे खैर। कुछ ॾींहं रहंदो या सुबर बाबा सिजो भरण साईं मुंहिंजी वापसी आहे। रईस इहे वरी कीअं थींदो? आयो आहे डंड ते त पखियुनि जो शिकार न कंदे छा? घणा वरी ॿिए चकर बाबा साईं सां गॾु ईंदुसि, शिकार बि कंदासीं, धाम धूम सां शिकार कंदासीं। सुभाणे पखी ऐं मच्छीअ जो शिकार कयूं। वैसा कॾहिं कॾहिं अचींदो, पखी ऐं मच्छी त खई वञे न। रईस मलाहन वटि अचण खां पोइ इहो बि फ़ाइदो न वठंदे त बाक़ी कहिड़ो वठंदे? दोदा खान हेॾी मंज़िल मारे अचो था, घटि में घटि 2-3 ॾींहं तरसंदा कयो। रहबो, बिल्कुलु रहबो। कचहरियूं बि कबियूं, बिल्कुलु कचहरियूं कबियूं, पर हींअर मूंखे कुझु कम करणा आहिनि। इन्हीअ करे सुबुह जो सवेर हर हाल में मूंखे वञिणो आहे, हर हाल में। दया कान पुत्र, जल्दी हलण जी कर बा, देर पई थे। हलो बाबा, मां तैयार आहियां बाबा। अदा अञा घणा ॾींहं ज़मीन जो कमु हलंदो? बस अदी इहो 2-3 ॾींहं हलंदो। अम्मा जे तो हिते बेज़ार थिए त पोइ धन काए ज़मीन ते अचजा। अम्मा एतिरो पंध मूंखां कोन पुजंदो। इहो ने भागो होशू काॾे वियो आहे? घटि में घटि भेण सां त घर में वेहे। सॼो ॾींहुं रुलण जे पोयां आहे। तव्हां ॿाहिरि हली वेंदा आहियो ऐं हो बि रुलण शुरू थी वेंदो आहे ऐं नाई वरी मूंसां गॾु हलंदो आहे। ॾिसांसि तो ॿाहिरि, जे मिले तो हणांसि तो पादर। अचो बाबा। वरियाम फिलहाल जेको कमु चई थो वञाए उनखे पूरो कजांइ। तमाम जल्द दोदा खान, तमाम जल्द तुंहिंजे चयल कम जी पूरी ॼाण हासिल करे तो दर अची सलामी भरेंदुसि। चङो, फिलहाल मोकिलाणी कान्हे, मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। अला निगमा। कप्तान जे मथा टंकरे कपड़ो रख, अखियूं तूं निकिरनि, सिज थो पए। तार दड़का जो तो ने सही तो रखियो तमास। अरे रो न चरिया मेहनत कंदासीं त कप्तान मेल खटींदो न। ये हाँ कप्तान बनो हिन तो मेल खटे ही खटे खटी। तुझो मोर मुझो मोर कप्तान मोर तुझो मोर मुझो मोर कप्तान मोर तुझो मोर मुझो मोर। पुत्र तू हली महिला तो भेण को माल वठ त हुआ कुन्नी मानी जी करे वठे। बाबा तव्हां अञा घर न हलंदो छा? पुट अञा सिज वॾो बीठो आहे, कुझु कमु करे वठंदासीं। तूं वञी भेण खां माल वठो, निभागो होशू अलाए किथे रुलंदो हूंदो।
दोदा खान ऐं हिते हाय दो खान वञे तो बिहारेस त दाण ॾियूंसि। ओ रस दोदा खान, ओ रस दोदा खान। आई अम्मा चाचा एडी का मजबूरी हुई जो रड़ियूं करे मूंखे वापस करायो अथव। असां मिसकिननि ते मालिक महिरबान थियो आहे साईं। असांजो सरदार असांजे अॻियां सरदार पेरनि में झुकण त ॾियो। चाचा चाचा ही छा पियो करी? तव्हां वॾा आहियो, अछी ॾाड़ीअ वारा आहियो, मूंखे गुनाहगार न कयो। जंहिं इज़त जे लाइक़ु आहियो मालिक, उहा इज़त तव्हांखे बख़्शियां पियो। इते बिहारी बीठो हूंदसि जा घर वठी हलंदसि। आई अम्मा चाचा इहा तकलीफ़ न कयो, मूंखे जल्दी आहे। छा रेस एतिरी जल्दी आहे जो असां मिसकिननि जा सूर दर्द बि न ॿुधंदो। ॾुख ई सूर। आई अम्मा चाचो छा पियो चए? चाचा हशमत खान जे सतराजी में तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आई आहे, ॿुधायो मूंखे। रेस असां हारी आहियूं रेस पुनल खान जा। उनजे पुट गेबी खान जूं ॾींहों ॾींहों ॾाढा ई वधंदी पियूं वञनि। रेस हिन साल त बटाई बि कोन ॾिनाई, पर असांखे उहा बि कोन घुरिजे। पर हाणे त असांखे अॼु इज़त जे ख़ौफ़ वरायो आहे। रेस चाचा हशमत खान ऐं हुन जा वारिस अञा ज़िंदा आहिनि चाचा। हर उहा मेरी अख कढी छॾींदा जेका कंहिंजी इज़त जे मथां उथे थी। ओए उहा अख पुंडल खान जे पुट गैबी खान जी छो न हुजे? अलमदीना केमिकल शॉप, हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 चाचा आई जीजा तव्हां सां दोदा खान जो वाइदो आहे। 3 ॾींहंनि जे अंदरि, सिर्फ़ 3 ॾींहंनि जे अंदरि तव्हांजो फ़ैसिलो करे तव्हां सां इंसाफ़ कयो वेंदो अम्मा जीजा। सरकार असांखे फ़ैसिलो न घुरिजे। आख़िर छो तव्हां फ़ैसिलो करणु नथा चाहियो? मूंखे बि ख़बर पए। सरकार असां रेस पुनल खान जा हारी आहियूं। जे उन खां फ़ैसिलो घुरियोसीं त पोइ असां काॾे वेंदासीं? चाचा तूं हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुध। हींअर तूं दोदे खान जे साम्हूं बीठो आहीं,
दोदे खान जे सामू तहांजे वार खे भी तकलीफ़ को नहीं थी। असांखे फ़ैसिलो न घुरिजे, बसि असांजे मथां रुगो एतिरी महिरबानी कयो जो असांजी इज़त सलामत हुजे साईं, इज़त सलामत हुजे। रुगो गैबी खान खे रोके छॾियो त असांजे घरनि जो रुख न करे। चाचा गैबी खान तहांजे घर त छा, पर घर जे चौ तरफ़ जेस ताईं तहांजी नज़र पए थी तहांखे गैबी खान नज़र न ईंदो। इहो तहां सां न दोदे खान जो वाइदो आहे। खुदा हाफ़िज़। जुग जुग जियंदी रह मुंहिंजी अम्मा, जुग जुग जियंदी रह। बाबा साईं माली वञी खणी अचां? न मुंहिंजी अम्मा न। अस्सलाम वालेकुम बाबा साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम दादा खान। अदा खुश आहियो? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह मुंहिंजा भलाए। सफ़र कीअं रहियो बाबा? ठीक बाबा साईं, बिल्कुल ठीक। ऐं ॿाहिर जी आबहवा कीअं आहे? बाबा साईं ॿाहिर जी हवा कुछ ठीक कोन पई लगे। छा मक़सद? बंद कमरे में वेही अमुन के कॾहिं भी कायम नथो रखी सघिजे बाबा साईं, कॾहिं भी कायम नथो रखी सघिजे। दोदा खान बंद कमरे में त छा, बाबा साईं जेकॾहिं गारी निंड जी हंज में बूंदो न तॾहिं बि काशियार सरज़मीन ते अमन कायम रखण जे लाइ बाबा साईं जो नालो ई काफ़ी आहे। न गुजार खान न, कतई न। या असांजी भुल आहे। अमन जे पखी खे फसाइण जे लाइ ॼार विछाइजी चुका आहिनि गुजार खान, ॼार विछाइजी चुका आहिनि। बख़ुदा बख़ुदा जे करे असां अखियूं न खोलियूं त पोइ हीअ धरती वरी ॿीहर रत सां रंगी वेंदी, रत सां रंगी वेंदी। जंहिं धरती ते अमुन कायम करण जे लाइ असांजी पीढ़ी दर पीढ़ी रत जो नज़रानो ॾेई अमन जो अलम बुलंद रखियो, उन अमन में खलल विझण वारा केर आहिनि ऐं केर इहा गुस्ताखी पिया कनि? रईस पुनल खान बाबा साईं, रईस पुनल खान। ही त पुनल खान आहे, पर जेकॾहिं अमन जे पखीअ ॾांहुं आङुर सिधी करण वारो मुंहिंजो सॻो पुट बि हूंदो त हुनखे बस कोन कयो वेंदो। दोदा खान उन खां अॻु में जो बाबा साईं को कदम खणे तव्हां पंहिंजी असुल हक़ीक़त ॿुधाइण पसंदि कंदो? रईस पुनल खान जे पुट गैबी खान जा नापाक कदम एक मिस्कीन घराणे जी इज्जत तरफ वधी रहिया आहिनि बजार खान। दोदा खान अहिड़ी शिकायत बाबा साईं वटि नाहे पहुती, पोइ तव्हां कहिड़े आधार ते रिस्पुनल खान मथां इल्ज़ाम पिया हणो? बजार खान इहा दाह मूंखे मिली चुकी आहे, मूंखे। दोदा खान अञा बाबा ज़िंदा वेठो आहे। हशमत खान जे ॾहका खां चङा भला माण्हू साम्हूं अचण खां कीबाईंदा आहिनि बजार खान, पोइ हिकु मिस्कीन माण्हू इहा सघ सारे कीअं साम्हूं अची सघंदो? दोदा खान जेकॾहिं मां रईस पुनल खान खे घुरायां त छा फरियादी धुर रईस पुनल खान जे साम्हूं ॻाल्हियूं करण लाइ ईंदी? बाबा साईं कुझु चई नथो सघिजे। पोइ पुनल खान ते इल्ज़ाम हणी उनखे हिते घुराइण या पुनल खान जी तौहीन हूंदी, ऐं इहो हशमत खान जे असूल जे ख़िलाफ़ आहे त बग़ैर सबब कंहिंजे तौहीन कई वञे। न दोदा खान न, जेकॾहिं फरियादी धुर न पहुती न
त रईस पुनल खान जे तोइन जो इज़ालो हिन ई खानदान खे भरणो पवंदो। हा जोधा खान, इहो हिन खानदान जो असूल आहे त हिन दर ते जेकॾहिं दुश्मन बि इंसाफ़ लाइ हली आयो त उनखे इंसाफ़ ॾियारियो वेंदो आहे। पर छो न खणी उहो इल्ज़ाम हशमत खराणे जे मथां हुजे। इंसाफ़ जी तक़ाज़ा पूरी करण जे लाइ हथ जे बदिले हथ, पेर जे बदिले पेर ऐं सिर जे बदिले सिर हूंदो आहे। सुभाणे ईअं न थिए जो पुनल खान पंहिंजी इज़त जे बदिले तुंहिंजी पग पंहिंजे पेरनि में रखराए। छा तूं इहो बर्दाश्त करे सघंदे जोधा खान? बाबा साईं, मां आमन जे पखीअ खे मरंदे ॾिसी नथो सघां। जेकॾहिं तव्हां पुनल खान खे हिते नथा घुराए सघो त पोइ उनखे उते त वञी सम्झाए सघिजे थो। दोदा खान, तव्हांजो जेको बि रुख आहे न, तव्हां रईस पुनल खान खे सम्झाइण बजाए वेतर हुनखे नाराज़ करे ईंदा। बाज़ार खान, हुकुम बाबा साईं। तव्हां अॼु जो अॼु निकिरी वञो। पुनल खान खे हिकु दोस्त जी हैसियत सां सम्झायो ऐं हशमत खान जो हुनखे पैगाम पहुचायो। अॼुकल्ह असांजी सतराजी में अमन जी खुलंदड़ हवा खे कोई ज़हर जो फुहारो ॾेई ज़हर आलूद करण थो चाहे। उन्हनि खे वञी चओ त ईअं न थिए जो वक़्त खां अॻु उन्हनि जा हथ वढिया वञनि। जी बाबा साईं। अबा दरिया खान, असां गैबी खान जी शिकायत करे छॾी आहे पुट। कंहिंसां? पुट हशमत खान जे पुट दोदा खान सां। गैबी खान त कमीनो आहे कंहिंजा जो, कॾहिं बि कोन मुड़ंदो। पुट तोखे हशमत खान जो सुरनि जी ख़बर कोन्हे। उन जे फ़ैसिले जी जंहिं बि भञकड़ी कई न, उन जे लाइ सिर्फ़ मौत हूंदी आहे, मौत। बाबा ख़ुदा करे ईअं थिए, पर मूंखे लॻे कोन थो। गैबी खान त ज़िद्दी आहे, ज़िद में 2 क़दम अॻिते वेंदो। पुट अलाह पनाह ॾींदो जॾहिं वॾा रेस ऐं पुनल खान चंदसि उनजा छोरा मुड़ी वेंदा। बाबा, असां पुनल खान जे राज में वेठल आहियूं। पुनल खान खे बाहूं ॿधी मामले खे टारे सघो आहे, पर ईअं ज़िद में त ॻाल्हि वधी सघे थी। दिलि न लाए पुट। हशमत खान जा हुकुम अञा बि 7 राज मथां हलनि था। इहे हुकुम ऐं असूल असां ग़रीबनि लाइ ठाहिया विया आहिनि। पुनल खान खे कुझु बि कोन थींदो। ईअं न थींदो पुट। तूं ॾिसजांइ, असां सां इंसाफ़ ज़रूरु थींदो ऐं इहो गैबी खान वरी असांजे घर जो रुख न कंदो। ख़ुदा कंदो ईअं थींदो। बाबा, मां नथो चाहियां त कुहाड़ी फिटी करे बंदूक खणी बग़ावत कयां। अलाह पनाह ॾींदी पुट, अलाह कंदो अहिड़ी नौबत कान ईंदी। असां खां इज़त सां जीअण जो हक़ खसींदा त ज़ाहिर आहे असांखे कुझु करणो पवंदो।